इन में तो कोई शक ना है तो असांजे स्कूलनि जो जेको हाल थियल आहे, तालीम जो जेको हाल आहे उहो त ॾाढो पैथेटिक आहे, ॾाढो अफ़सोस ऐं मतिलबु तर्स जोॻो आहे। ख़ुदि सरकारी स्कूलनि जो त इहो हाल आहे, पर प्राइवेट स्कूलनि जी बि जेका हिकिड़ी भरमार हर घिटी पाड़े में 100-200 गज़ जे घर में जेको आहे स्कूल खुलियल आहिनि, उते बि को तालीम को बसि नाले जा निजी स्कूल आहिनि, बाक़ी त हुन में को बि अहिड़ी क्वालिटी एजुकेशन त न पई ॾिजे। उते बि एजुकेशन डिपार्टमेंट जो रोल ठहे थो त उनखे रेगुलेट करे ॾिसे छा आहे छा न आहे, उहो बि ख़ैरु लॻो पियो आहे। सो असांखे तदरीसी किताब नथा मिलनि माण्हुनि खे, असां वटि जेको आहे पोइ सिर्फ़ु ही हेठियां स्कूल्स न आहिनि, तव्हांजे कॉलेजिस मतिलबु तव्हांजे बोर्ड्स जेके आहिनि उन में करप्शन ठेकनि ते बोर्ड वञनि था त कंहिंखे केतिरी परसेंटेज मिलणी आहे, बोर्ड्स जो हाल तव्हांजे साम्हूं आहे। पोइ तव्हांजे साम्हूं यूनिवर्सिटीज़ जो हाल आहे। सो प्राइमरी स्कूल खां वठी यूनिस ताईं हालत तमामु अफ़सोस जोगी आहे ऐं मतिलबु तर्स जोगी जेके चइजे ॾाढी ॻणती जोगी आहे। पर सभई ॻणती जो इज़हार कनि था, पोइ हिक ॿिए ते इल्ज़ाम हणनि था, ही उस्तादनि जी तंज़ीमूं ई कनि थियूं, चवनि था सरकार ई करे थी, हू चवनि था वालदेन ई कनि था, पोइ चवनि था हिकिड़ो लेक्चर कयो, अचो हिकिड़ो सेमिनार कयूं, अचो हीअं कयूं। पोइ तव्हां जहिड़ा दोस्त सुवाल कनि था, असां जहिड़ा माण्हू ॻाल्हाइनि था ऐं पोइ ॻाल्हि अॻिते हली वञे थी। इहो ई हाल असांजे हॉस्पिटल्स जो आहे। मतिलबु एजुकेशन सेक्टर आहे, पोइ असांजो हेल्थ सेक्टर आहे। अजीब आहे, PPH आहे, मूंखे इहो सम्झ न आयो, कॾहिं बि न आयो आहे त हीउ इदारो कंदो छा रहियो आहे। अॼु पोइ हिकिड़ो जॾहिं तव्हां वटि हेल्थ डिपार्टमेंट आहे त PPH छो आहे? जीअं अगरि तव्हां वटि एजुकेशन डिपार्टमेंट आहे त हू ॿियो जेको एजुकेशन जे खाते में खुलियल आहे, हिकिड़ो ॿियो जाम खुलियल आहिनि, न हा, ॿ टे ईअं ॿिया इदारा एजुकेशन लाइ खुलियल आहिनि, सिंध एजुकेशन फाउंडेशन अलाए छा, त ईअं तव्हां वटि PPH आहे। पोइ अॼु चऊं त लेडी वर्कर्स खे PPH में ज़म करे छॾियो, त पोइ कंदा रहो। पोइ हॉस्पिटल मूंखे ॿुधायो, स्कूल बि NGO थी हलाइनि, स्कूल NGOs हलाए वठनि, को हला करे को अमरीकी साना वारा अची अडॉप्ट करे वठनि, को यासिर सुमरो करे वठे। हॉस्पिटल्स बि चवनि था को NGO हलाए वठनि, उहे बीआरनि पोइ असां उन्हनि खां वठी छॾींदासीं। SIUT सो ॻाल्हि इहा आहे त ही हिकिड़ी बसि असांखे हेल्थ जी ॻाल्हि कयो त असांखे ॿुधायो वञे थो साईं तव्हां ही नथा ॾिसो NICVD असांजो। अच्छा बाबा, सभिनी जो दिलि जो आर्ज़ो त कोन्हे न। ऐं हुन में बि अॼु मूंखे ख़बर पंहिंजी अख़बार में पढ़ी पई, NICVD में बि डॉक्टरनि जी दाहूं लॻी पई हुयूं त उहे मुख़्तलिफ़ शयूं कमु न पियूं कनि कराची में। पोइ चवंदा असां गिम्स ॾिसो, गिम्स में छा ॾिसूं वञी, इहो हिकिड़ो अलॻि सुवालु आहे। पर भाई इहो ई त सॼो सिंध जो 5.5-6 करोड़ माण्हुनि खे ही छा, अगरि मञी वठूं भई ही ॿई हॉस्पिटल्स ठीकु पियूं कमु कनि त बसि इहो ई कंदियूं। अच्छा, अगरि एजुकेशन जी ॻाल्हि कयो त पोइ उन लाइ त मिसाल ॾियण लाइ मौजूदु न आहे त साईं फलाणो इदारो वञी ॾिसो। सो किथे वञिजे, यानी एजुकेशन जो हाल ही आहे, हेल्थ जो हाल ही आहे। ज़िक्र कंदासीं त पोइ एग्रीकल्चर जो हाल छा आहे, पोइ इरीगेशन जो हाल छा आहे, पोइ लॉ एंड ऑर्डर जो हाल छा आहे, पोइ लॉ एंड ऑर्डर जो हाल छा आहे। हथियार एतिरो घणो आहे ऐं इलीगल हथियार आहे, हथियारनि जी रसद एतिरी आहे, कचो हुजे पको हुजे। जॾहिं कचे में ई हथियार एतिरो वञे थो जो धाड़ेलनि वटि हर क़िस्म जो लेटेस्ट इक्विपमेंट मौजूदु हुजे, त पके ते त कीअं न मिलंदो हूंदो। ऐं लेकिन ॾिसो, हिकिड़ी इहो त सॼी दुनिया में थिए थो, ख़ानगी मामला झेड़ा थियनि था, उहो हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे। पर हीअ जेको बिरादरियुनि जा झेड़ा साईं, पोइ मोर्चा बंदि थी वञनि था, पोइ हिक ॿिए जी औरतूं मरनि थियूं, ॿार मरनि था, नोगो एरियाज़ थी था वञनि, नोगो एरियाज़ थी वञनि था। अगरि हिकिड़ो माण्हू इंजीनियरिंग करे आयो आहे त हू इंजीनियरिंग करे आयो आहे न, पोइ तव्हां उनखां या त तव्हां पोइ अगरि तव्हां हुनखां पुछो त वर्ल्ड वॉर 2 में केतिरा माण्हू मुआ, त हिन सां जो छा वञे, या लाइकवाइज़ डॉक्टर। ऐं साईं सही थो चए सुमरो साहिबु, इहे जेके प्राइवेट हॉस्पिटल्स आहिनि, इहे जेको मेडिकल कॉलेजिस आहिनि, सॉरी हॉस्पिटल्स न, प्राइवेट कॉलेजिस जेके हुन सां गॾु ई साईं मतिलबु करोड़ रुपया लॻनि था हिकिड़े डॉक्टर खे पढ़ाइण लाइ, हिकिड़े माइटनि खे करोड़ रुपया ॾियणा पवनि था। ख़ाली हिकिड़ो डॉक्टर को वञी, साईं जेको चए पियो, मूंखे हाणे एग्ज़ैक्ट आहे पर मूंखे कंहिं ॿुधायो त 1.5-2 करोड़ रुपया लॻी वञनि था। आराम सां। त यार, ऐं पोइ छा हुन ॿार खे तव्हां वरी हिकिड़ो प्रैक्टिस बि करणु नथा ॾियो। सरकारी अस्पतालनि में त ज़ाहिर केतिरी जॉब्स हूंदियूं, जेतिरियूं हूंदियूं ओतिरियूं हूंदियूं, कुझु ऐं उनमें सिफ़ारिशूं ऐं सभु मामला थींदा। पर अगरि हू प्राइवेट के सेक्टर में नओं MBBS डॉक्टर हलियो वञे,
जेको करोड़ों रुपया ख़र्च करे हुते डॉक्टरी कई अथसि MBBS कयो अथसि त हुनखे पघार छा था ॾियनि प्राइवेट हॉस्पिटल वारा। नंढी हॉस्पिटल तव्हां वॾी का हुजे त वरी पोइ न वॾी में बि हू जेके जूनियर डॉक्टर्स आहिनि उनखे कुझु बि नथो मिले वीचारनि खे, सिर्फ़ु हिकिड़ो एक्सपीरियंस थिए थो ऐं बाक़ी कुझु बि नथो थिए। त ऐं हू हॉस्पिटल्स अरबे रुपया कमाइनि, यस यस हा न हुननि खे FPR वञी पुछे थो, ट्रस्ट न ई ही जेको असां वटि हेल्थ जेको हिकिड़ी रेगुलेटरी बॉडी बि ठहियलु आहे असां वटि सिंध में बि ठहियलु आहे, हेल्थ केयर कमीशन हेल्थ केयर कमीशन आहे या हेल्थ डिपार्टमेंट आहे, न उहो वञी ॾिसनि था त भई तव्हां लुटियो पिया माण्हुनि खे। हींअर हिकिड़ो वेझो हो उहो वाक़ुफ़ु त उनखे पेट में सूर हो, उनखे वञी चयूं त उते हिकिड़ी प्राइवेट हॉस्पिटल हिते उन सर्जन साहिबु चए थो इन गॉल ब्लैडर जो इशू आहे, मुंहिंजो पितो कढी छॾियो। अच्छा भई गॉल ब्लैडर जो इशू, ठीकु आहे, रिमूव करे छॾियो गॉल ब्लैडर, उहो सूर साॻियोसि। बाद में ख़बर पई त हुनजे गॉल ब्लैडर सां को तालुक़ु ई कोन हो, हुनखे कार्डियक इशू हो। माण्हू चवंदा आहिनि पेट जे सूर सां दिलि जे सूर जो छा दिलि सां छा मामिलो आहे, पर न थींदो आहे, हिन दिलि जे मामले में बि पेट सां कनेक्शन हूंदो आहे। त पर हुन सर्जन खां केरु पुछे त बाबा तो हुनखे 2-2 लख रुपए जो बिल बि ठाहे ॾिनो, हुन माण्हू खे बेपितो बि करे छॾियई, सभु कई, पर छो? पर हिते तसवर ई न आहे। जी हा हिते दुनिया में सू थी वञे, डॉक्टर जी हड़ हली वञे, अस्पताल जी हॉस्पिटल जी हड़ हली वञे, हॉस्पिटल जी $मिलियंस भरे ॾे उहो कंपनसेशन ऐं डैमेज में, असां वटि छा थो थिए?